सखर जे एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासन वारे केस में खुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾियो। खुर्शीद शाह जो चवणु आहे त पीटीआई जी सुनामी मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। हुकुमरान अवाम आॾो जवाबदार थियण बदिरां ड्रामा करण में पूरा आहिनि। आमदनी खां वधीक असासन ठाहिण वारे केस में पीपी अॻवान खुर्शीद शाह खे NICVD इस्पताल खां एम्बुलेंस ज़रिए एहतसाब अदालत पहुचायो वियो। ॿुधणी दौरान अदालत में सूबाई वज़ीर अवैस शाह ऐं सैयद फारूक शाह समेत ॿिया 18 जवाबदार पेश थिया। ठेकेदार अकरम पठान रेफरेंस मां नालो ख़ारिज करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जेका अॼु अदालत ख़ारिज करण बाद ॿुधणी 9 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे खुर्शीद शाह चयो त मूं पहिरीं बि चयो हो त हिन सुनामी नालो ई मुल्क लाइ ख़राब आहे। हुन चयो त ख़ुदा जे वास्ते हुकुमरान NRO जी वावेला करण बदिरां महांगाई जे बारे में सोचिन। महांगाई मुल्क जे निज़ाम खे रोके छॾियो आहे। हुकुमरान जवाबदार थियण खां बचण लाइ ड्रामा करे रहिया आहिनि।